अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किश्त पंटीं। रात जो अञा पहिरियों पहर हो। रस्तनि ते आम रवा जी ट्रैफ़िक हुई। उन करे जॾहिं ॿिनि ट्रकुनि में चढ़ी रवाना थिया त उन आम ट्रैफ़िक जो हिसो बणिजी विया। पर गुलूअ खे कैनवास ढकियल हिन ट्रक में अलाए जे छो उबत थियण लॻी। हिन अनूअ खे बुणबुण कंदे चयो त हिन जो त साहु थो मुंझे, पर अनू अलाए जे कहिड़नि ख़्यालनि में ग़रक़ हो। मंज़ूर वात ते ॾिसणी आङुर रखी गुलूअ खे चुप कराए छॾी। गच वक़्त खां पोइ थाणे खां थोरो परे हिननि जूं ट्रकूं बीही रहियूं। मंज़ूर हिननि खे हेठि लहण जो इशारो ॾिनो। ॿी ट्रक मां बि हिननि जा साथी हेठि लही आया। हिकु उॼातो ख़ौफ़ सभिनी जे मुंहं ते पिए बखियो। मंज़ूर चयो, पुलिस थाणे जो मामिलो आहे, ज़रूरत खां सवाइ गोली नाहे हलाइणी। असांजो समूरो बंदोबस्तु कयल आहे। अवेज़ तूं अंदरि कंपाउंड में बीठल ट्रकुनि जूं नंबर प्लेटूं लाहे अची हिननि ट्रकुनि ते फिट कंदे। तोसां अब्दो ऐं लालू गॾु हूंदा। उहे अंदरि बीठल ट्रकुनि जी ड्राइवरी कंदा। जॾहिं ही ट्रकूं अंदरि दाख़िल थींदियूं त हू ट्रकूं ॿाहिरि निकिरंदियूं। ख़ुदा करे माल अञा लाथो न हुजेनि। तव्हीं हिते मेन गेट ते रहिजो। जेकॾहिं हिननि ट्रकुनि जो को पीछो करे त पोइ, पर ख़्यालु कजो पुलिस जो मामिलो आहे, को मरी पियो त वॾे वेल में पइजी वेंदासीं। कमु ख़तमु करे ट्रकुनि में पोयां चढ़ी पइजो। हू पंहिंजी पंहिंजी जाइ वठी बीही रहिया। अनूअ ॾिठो त गुलू एॾा वॾा साह खणी रहियो हो जो उन जो आवाज़ बि माठ मिठोड़े में साफ़ पिए ॿुधण में आयो। हिन संदसि कुल्हे ते हथु रखंदे आहिस्ते चयो, गुलू मुड़ुस थी, ही रन वारा कहिड़ा ताल पियो करी। हिन जे लफ़्ज़नि में कावड़ बिन कान हुई, न ई उन्हनि में का छेड़ हुई। अनू भेण सां मुंहिंजो त पेशाब बीहे ई नथो। ही ॾिसो मुंहिंजी पैंट। पुलिस सां, पुलिस थाणे ते हमिलो, अॼु त पक ई पक। अनूअ खेसि विच में ई कटे छॾियो। तूं ड्रिज न गुलू, आउं तोसां गॾु आहियां। तूं रुगो मुंहिंजे पुठियां बीठो रहिजांइ, भाड़ी न थी। उन जुमिले में आथ हथ हो पर बिना अणलख हो। ॿाहिरि ऊंदहि हुई। अलबत थाणे जे कंपाउंड में हिकिड़ी डिघी रसीअ में ॿधल नंढो उघाड़ो बल्ब पिए ॿरियो। ॿिन्ही ट्रकुनि जे अॻियां नंढी टिपाई नुमा कुर्सीअ ते हिकिड़ो सिपाही आहिलियो पियो हो। राइफल संदसि गोॾनि ते रखी हुई। उनखां थोरो पर भरो उलहंदे पासे जाफ़िरनि जे वॾियुनि दरियुनि सां ढकियल थाणो हो, जंहिंजे अॻियां हिकिड़ी जीप ऐं 2 मोटरसाइकिलूं बीठल हुयूं। अवेस, लालू ऐं अब्दो पाण में ॻाल्हाईंदा अंदरि दाख़िल थिया। पुलिस वारो हिननि खे ॾिसी राइफल सिधी करे बीही रहियो, पर हिननि ॼण त हुनखे ॾिठो ई कोन। थाणे ॾांहुं अॻियां वधंदा विया। ओचितो टई बीही रहिया ऐं अवेस वापसि सिपाहीअ ताईं वधी आयो। गुलू अखियूं फोटारे उहो सभु कुझु ॾिसंदो रहियो। हिन खे वरी पेशाब जी तपायो हो। पोइ हिन ॾिठो त अवेस सिपाहीअ सां ॻाल्हाइणु लॻो। सिपाही ॼण त मुतमइन थी कुर्सीअ ते विहण वारो हो त अवेस खीकर करण लाइ पंहिंजो हथु अॻियां वधायो ऐं पोइ गुलूअ पुलिस वारे खे मथे खजंदे ॾिठो। ठड़ाक करे राइफल कुर्सीअ सां टकराइजी पट ते किरी पई। अवेस जो हिकिड़ो हथु सिपाहीअ जे गिचीअ में हो ऐं ॿिए हथ सां हिन संदसि क्याड़ीअ ते हथ जी फार सां धकु हयूं। अवेस आहिस्ते करे राइफल खणी वरिती ऐं सिपाहीअ खे टंगुनि खां गेलींदे ट्रकुनि जे पुठियां गेलियो वियो। उन वक़्तु लालू ऐं अब्दुअ मोट खाधी ऐं अची ट्रकुनि जी ड्राइवर वारी सीट ते वेही स्टेयरिंग जे पोयां गुम थी विया। अवेस ट्रकुनि जे पुठियां वारियूं नंबर प्लेटूं कच्छ में करे अॻियां फिरी आयो ऐं अॻियूं नंबर प्लेटूं लाहे वरिताईं। उहे बि कच्छ में करे राइफल लड़काईंदो ॿाहिरि आयो ऐं ॿाहिरि बीठल ट्रकुनि में नंबर प्लेटूं फिट करणु लॻो। गुलू रुगो एतिरो ॿुधो, सिपाही जीअरो आहे या? उहो आवाज़ु मंज़ूर जो हो। अवेस जेको जवाबु ॾिनो सो गुलूअ खे सम्झ में न आयो ऐं अनूअ खे बुण बुण कंदे चयईं, भेण सां सिपाही पक मारिजी वियो। शुश। अनूअ खेसि चुप कराइण लाइ इशारो ॾिनो। घड़ीअ झट खां पोइ ॿाहिरियूं ट्रकूं बिना लाइट ॿारण जे थाणे जे अंदरि दाख़िल थियूं ऐं अंदरियूं ट्रकूं ढड़ ढड़ करे स्टार्ट थियूं। उन वक़्तु गुलूअ ॾिठो त थाणे जे अंदरां 2 सिपाही जाफ़िरनि ताईं आया, वरी तकड़ा तकड़ा अंदरि हलिया विया। ट्रकूं ॿाहिरि आयूं ऐं हिकिड़ो हिकिड़ो थी हिननि जा हमराह कैनवास हटाए अंदरि टपरींदा विया। गुलूअ जेॾी महिल ट्रक जे हुक में हथु विझी मथे चढ़ण जी कई, उन महिल हिन थाणे जे अंदरां सीटनि जा आवाज़ ऐं जीप जे स्टार्ट थियण जा आवाज़ ॿुधा।
हिन जी हिमत जवाबु ॾेई वई। हू अञा ॿुॾतर में हो त अनूअ खेसि पोयां पैंट खां झले मथे उछल ॾिनी। हू ॿिए हथड़ियो ॿिए हथड़ियो ॼण त हवा में उछलिजी अची हिकिड़े किरेट मथां किरियो। उन महिल हिन पहिरियों फायर ॿुधो। उहो फायर हिन खे एतिरो वेझो हो जो हिन सम्झी वरितो त उहो फायर पक अनूअ कयो हो। पोइ त गोलियुनि जा ज़ुज़ाट शुरू थी विया। ट्रकूं वरी हलणु लॻियूं ऐं गोलियूं कैनवास खे चीरींदे किरेटनि में खुपंदियूं वयूं। गुलू ॿई ॿाहूं मथे खे आॾियूं ॾेई किरेटनि में मुंहुं विझी थड़ थड़ थड़कंदो रहियो ऐं पोइ हिन बिना पंहिंजे भर में हिकिड़े साथीअ जी दांह ॿुधी। गोली हिन जी पासराटियुनि खे चीरे वई। अनूअ जो अलाए छा थियो, मुंहुं की बचियो? उहो सुवालु गुलूअ जे ज़हन में ॼण त गोलीअ जो पड़ाॾो बणिजी वियो ऐं पोइ उहे पड़ाॾा जीअं पोइ तीअं परे हटंदा झका थींदा बिना बंदि थी विया। हाणे रुॻो ट्रक जे घूं घूं जो आवाज़ु हिननि जे कननि में पियो भरियो, या पंहिंजे साथीअ जे किंजण जो आवाज़ु। उन्हनि आवाज़नि जी दुनिया मां उहो हक़ीक़त जी दुनिया में मोटी आयो। ॿाहठि ऊंदहि में हथोराड़ियूं ॾेई सिधो थियो। पंहिंजे साथीअ खे ॾिठाई जेको करूंड़ो थियो पियो हो। हिन खे सिधो करण जी कई त हुन खां दांह निकिरी वई। गुलू मूंखे न छेड़, बाजीअ खे चइजांइ त हू हिकिड़ो ड्रिघी आह भरे ख़ामोश थी वियो। दिलि न लाइ भाऊ, तूं ठीकु थी वेंदे। गुलूअ खे पंहिंजे लफ़्ज़नि ते एतबार कोन हो। हिन जे निड़ीअ मां जीअं लफ़्ज़ चिचिरजी पे निकिता तंहिं मां हू सम्झी वियो हो त हमरा थोरनि घरनि जो महिमान हो। हिन हिकिड़े किरेट खे हटाए हिन खे सिधे सुम्हारण जो सोचियो। किरेट जे काठ में गोलियुनि जे करे ॿरघल थियल थी पिया हुआ। हिन हथु विधो त हिकिड़े पासे जो पर्दो हिन जे हथ में अची वियो ऐं के ॻरियूं शयूं कड़कड़ कंदियूं वॾे आवाज़ सां हिन जे पेरनि में किरंदियूं वयूं। हिन खे त ॿुधायो वियो त किरेट सुकल मेवे जा हुआ, पर हिन में त के लोही शयूं हुयूं। हिन वधाए हिकिड़ी शइ खईं, मार, ही त सभु रिवाल्वर ऐं पिस्तौल हुआ। हू अञा उन हैरत में हो त हिन जे साथीअ जे निड़घट मां वरी खुर सां गॾु आवाज़ु आयो, बाजीअ खे चइजांइ त मुंहिंजो लाश हिते ई दफ़नाए छॾीनि, न त मुंहिंजा पोड़ा माउ पीउ आईअ में अची वेंदा ऐं जे थी सघे त खेनि कुझु पैसा में चनुअ मोकिले ॾियनि। हिन हथु वधाए खेसि आथत ॾियण जो जतन कयो। हिन जो हथु समूरो आलो थी वियो, ॾाढो को रतु छॾियो अथसि। गुलूअ सोचियो, पोइ संदसि हथ में वरिताई, तॾहिं सम्झी वियो त शइ वञी धणीअ खे पहुती। गुलूअ सोचियो त हिन खे अफ़सोस थियणु घुरिजे, पर अफ़सोस बदिरां हिन जे ज़हन में डपु वधी वियो ऐं उन महिल हिन खे वरी अनू यादि आयो। अनू, हिन हल्के आवाज़ में ईअं सॾु कयो ॼण त पाण सां थी ॻाल्हायईं, पर उन सॾ जे जवाब में ट्रक हिकु वॾी घूं करे बीही रही। लहो, हिन मंज़ूर जो आवाज़ु ॿुधो। गुलू थड़कंदो ट्रप ॾेई हेठि लथो। मंज़ूर सां गॾु अनूअ खे ॾिसी हिन में ॼणो नओं साहु पइजी वियो ऐं डोड़ी वञी खेसि भाकुर विधाई। संदसि दिलि जो दहको अनूअ खे साफ़ु ॿुधण में आयो। गुलू, आउं ठीकु ठाकु आहियां, तूं कर ख़बर। अनूअ पंहिंजाईअ मां चयो, आउं बि अञा त जीअरो आहियां, पर हिकिड़ो हमरा खेसि गोली लॻी आहे, भायां थो त मरी वियो। गुलूअ गीत ॾींदे चयो। हू हिकिड़े वॾे गोदाम वटि अची बीठा। ट्रकुनि जे बीहण शर्त हमाली कंदड़ मज़दूर ट्रक मां किरेट लाहिण लॻा ऐं गोदाम में सथींदा विया। गुलूअ वारे ट्रक मां मंज़ूर पंहिंजे हमराह जो लाश लहिरायो ऐं उन खे बि गोदाम जे हिकिड़े कुंड में लेटाए छॾियो। अनू, तूं ऐं गुलू हलो बंगले ते, मूंखे अञा के इंतज़ाम करणा आहिनि। अवेस, तूं मूंसां हलिज। गुलूअ मंज़ूर खे उहे लफ़्ज़ चई ॿुधाया जेके मरण वारे हिन खे चया हुआ। ईअं ई थींदो, मंज़ूर ईअं चयो ॼण त कंहिं माण्हूअ जे मरण बदिरां हिन हिकिड़ी किरेट जे खुली पवण जी का ॻाल्हि ॿुधी हुई। हिन जे आवाज़ में न हमदर्दी हुई, न अफ़सोस, न ई को ॿियो इंसानी जज़्बो। हिननि अञा पाण में पिए ॻाल्हायो त कार अची बीठी। मंज़ूर अनूअ खे वेहण जो इशारो ॾिनो। अनूअ गाॾीअ जो दरवाज़ो खोले गुलूअ खे विहारियो ऐं पोइ पाण अंदरि थियण लाइ झुकियो त मंज़ूर खेसि पुठी ठपरींदे चयो, जेकॾहिं जीप जे टायर ते तुंहिंजो फायर घुसी वञे हा
त पोइ समूरनि पुलिस जे माण्हुनि खे मारणो पियो। हाणे तुंहिंजो निशानु त मूंखां बि सुठो थी वियो आहे अनु। अलाए जे अनुअ को जवाबु छो न ॾिनो ऐं गुलूअ जे भर में वेही रहियो। अनु अनु रबण सां गुलू कुझु चवण लाइ चपनि ते ज़ुबान फेराई। ड्राइवर जी मौजूदगीअ जो अहसासु हो या गुलूअ खे आथत ॾियण ख़ातिर हिन पंहिंजो हथु गुलूअ जे गोॾे ते रखी हल्को ज़ोर ॾिनो। गुलू चुप थी वियो। रुगो हिकिड़ो डिघो साह संदसि चपनि में चिचिरजी वियो। बंगले ते पहुचण ते ड्राइवर खे हिन ॿाहिरि गेट ते ई लाहे हलियो हुयो। अनु ॿेली ॾाहो थी, हलो त हितां निकिरी हलूं यार, बण सां केतिरो वक़्तु ही ॾोह जी हयाती घारींदासीं। तूं न हलंदे त अकेलो बि हितां हलियो वेंदो साईं, गुलू थिड़कंदड़ आवाज़ में चयो। गुलू कुझु वक़्तु तरस, को मौक़ो ॾिसी निकिरी हलंदासीं, अनु बेदिलीअ सां चयो। हिन जॾहिं पुलिस जे जीप ते फायर कया हुआ तॾहिं हिन जे ज़हन खे बि पहिरियों भेरो उहो अहसासु थियो हो त हाणे हिन जी हयाती अणमुठ मोड़ ते अची पहुती हुई, जिते रुगो नफ़रत न हुई, पंहिंजो पाण बचाइण जो बि वॾो अहसासु हिन खे कंहिं पाताल ॾांहुं धिकींदो थियो। जॾहिं जीप जो टायर बस्ट थियो हो तॾहिं हिन ॿियो फायर पुठियां वेठल हिकिड़े सिपाहीअ ते कयो हो, जंहिं राइफल सां हिननि ते गोलियूं पिए हलायूं। हिन खे शायदि मारणु न थे चाहियो, छाकाणि त उन वक़्तु हिन जे ज़हन में का बि नफ़रत कान हुई, फ़क़ति पंहिंजे पाण खे हिन जे गोलीअ खां बचाइण जो जज़्बो हो। जॾहिं हू सिपाही उछल खाई ऊंधो थी वञी जीप जे ड्राइवर मथां किरियो तॾहिं बि हिन जे मन में का नफ़रत न हुई, फ़क़ति पाण बचाइण में कामयाबु थियण जो इत्मीनान हो। ऐं हाणे हिन जो ज़हन ॿिन्ही जज़्बनि खां ख़ाली हो। ख़बर अथई त उन्हनि ट्रकुनि में भरियल कैरेटनि में छा हो? गुलूअ हिन जी बेहिसियत ते कावड़िजी पियो। हूंदो उहो ई चर्श वर्श? अनु बेख़्यालीअ मां चयो। यार चर्श बर्श त भांइजे थो त हिन लाइ बि न रवाजी कमु आहे। ही कैरेट त रुगो राइफलुनि, रिवाल्वरनि ऐं पिस्तौलनि जा आहिनि, मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठा आहिनि। गुलूअ जे आवाज़ में यकीन मोटी आयो। अनु बे अख़्तियारीअ मां गुलूअ खे ॾिसणु लॻो। ही मामिलो हुन जी सम्झ खां मथे हो, हिन सम्झण बि नथे चाहियो। पंहिंजो छा, चङो तूं हल कमरे ते, आउं थोरी देरि में ईंदुसि, अनु ॼण त रुखाईअ मां चयो। गुलूअ ते हिन जी उहा रुखाई पंहिंजो असरु ॾेखारे तंहिंखां अॻे अनु साॼे पासे मुड़ी वियो।